आसना वाक़िया खां कंदासीं दादूमा जिथे उमेरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। दादू में उमेरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे। तफ़सील मालूम कयूं था दादूमा मेहरान टीवी जो रिपोर्टर अशफाक मलिक टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अशफाक, ॿुधणी बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में अॼु उमरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जी जेका ॿुधणी आहे उहा अॼु थी रही आहे, जंहिंमें इल्ज़ाम हेठि आयल जेका धुर आहे MP सरदार ख़ान चांडियो, बुरहान ख़ान चांडियो ऐं ॿिया जवाबदार जेके आहिनि उहे बि अॼु अदालत में पेश थिया आहिनि। जॾहिं त फिरियादी धुर आहे परवेज़ चांडियो ऐं उमरबाब चांडियो बि पंहिंजे वकील मार्फत अॼु दादू जी अदालत में पेश थिया आहिनि। गुज़िरियल तारीख़ ते जेका दादू जी अदालत ॿिन्ही वकीलनि जा दलील ॿुधण जे लाइ 12 ऐं 13 डिसंबर ते इहे ॿुधणियूं रखियूं हुयूं। अॼु इम्कान आहिनि त जेकी जवाबदार धुर आहे उन जा जेके वकील आहिनि उहे पंहिंजा दलील मुकमिल कंदा। उमरबाब चांडियो बि इहा उमेद ज़ाहिर कई त जेको इम्कान आहे त हिन हलंदड़ ई महीने में इन केस जी जेको आहे फ़ैसिलो अची सघे थो। जी अशफाक मलिक, मुंहिंजी महिरबानी तफ़सील ॾियण।